नाज़रीन, आदिलपुर भरिसां ॻोठ बानू मंगणहार में मुबैना तौर नामालूम जवाबदार पारां हथियार जे ज़ोर ते 2 सालनि जी मासूम न्याणी मुस्कान धी ग़ुलाम नबी मंगणहार खे अगवा करण जी कोशिश कई। वधीक तफ़सील लाइ पेश आहे हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त आदिलपुर भरिसां असां ख्वारनि में मौजूद आहियूं। हिते सुबुह सां हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे। नामालूम माण्हू हिकिड़ो मोटरसाइकिल सवार हथियारनि जे ज़ोर ते घर में घिरी करे मासूम न्याणी खे अगवा करण जी कोशिश कई, जेको उहो पकड़िजी वियो आहे ऐं पुलिस हवाले हितां जे ॻोठाणनि जेका करे छॾियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। सईद अहमद कोलाची वल्द मुनीर अहमद कोलाची ॻोठ वज़ीर ख़ान कोलाची जो आहे। 8 ॾींहं 10 ॾींहं अॻु में निकाह मतां निकाह पियल छोकिरी अगवा करे खणी वियो आहे, जंहिंजो मुड़ुसु हिते न हुयो। मुड़ुसु उनजो हुयो कराची में। अॼु उनजो मुड़ुसु आयो आहे, उनजी नंढी धीउ आहे हिकिड़ी ॿी। अॼु वरी उहो खणी वियो आहे। 8 ॾह ॾींहं थिया नी, उहो मालिक हिते हुयो न। अॼु उहो मालिक आयो आहे त वरी उनजे घर में घिरी उनजी नंढी धीउ अगवा करण जी कोशिशि कई अथनि, जंहिंखे हथ में रिवाल्वर हुयो। असां भॻाऊं, असां उनखे ॿधो आहे ऐं पोइ मथां पुलिस अची वई। पुलिस वारनि खे इतलाह ॾींदे पुलिस वारनि खे ॿुधाइनि रिवाल्वर समेत। हे ॾाढ मुड़ुसी असां ग़रीब मिस्किन मंगणहार हिते वेठा आहियूं। असांखे कई साल हिते थिया नी, कॾहिं बि ओड़े पाड़े वारो चए असां कंहिंसां इज़ायो हुजे। हे न अची असांजे घर में घिरी ऐं अञा हरासमेंट। हुते बीहनि था, होॾे बीहंदा घरनि जे ॿाहिरों। उहो सम्झंदा ग़रीब मिस्किन मज़ूरूं, हिकिड़े मज़ूर कमु खाइण वारा असां छा था करे सघूं। असां त मदद कई वञे। असां आला अमलदारनि खे, SP साहब, घोटकी जो DSP साहब ऐं तर वारा SHO आदिलपुर SHO सां महिरबानी खे चऊं था असां ग़रीबनि जी मदद करनि। असां मिस्किनूं, असांजी मिस्किन जी मदद कनि, जीअं मिस्किन जी मदद कबी आहे। ऐं पिस्टल बि हुयो त उहो बि खणी आयो आहे। अची करे साईं तव्हां माना घर में छोकिरी खणणु आयो आहे। उनजी धीउ घरवारी उनजी पेरे में खणी वियो आहे। उहो अगवा करे वियो आहे, उनजी ॿारड़ी खणणु आयो आहे, लेकिन फरार थी वियो, भॼी वियो। अॼु जेको आहे हाणे पकड़ियो आहे, पुलिस जे हवाले कयो आहे। पुलिस बि आई आहे ऐं हथियार आहे उहो बि उनखे बरामद थियो आहे ऐं उनखे जेको आहे खणी आहिनि थाणे ते। अॻु में हिन जेको ग़ैर क़ानूनी निकाह कयो हुयो इन, पर हाणे उन में जेकी अॻिली छोकिरे जी अॻिली धीउ आहे अॻे घर में आहे, उनखे अगवा करण लाइ आयो। असांखे ख़बर न आहे। असां पंहिंजे घर में वियासीं, रड़ियूं पियूं, ॿारनि पाड़े वारनि रड़ियूं कयूं। असां पहुतासीं, धमरा पिस्टल समेत हुयो ऐं ॿाली खे ज़ोरी अगवा करण जी कोशिशि कई, जंहिं ते ॻोठ वारनि सभिनी गॾिजी उनखे पकड़ियो, आदिलपुर पुलिस जे हवाले कयो।